वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफ़ुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान जो असांजे विच में मुअज़्ज़ज़ उलमा मौजूद आहिनि ऐं नसीहतूं साईं ज़ाहिद साहब जी ॿुधी चुका आहिनि। अञा साईं वारनि जा ख़िताबात हूंदा, अल्लाह सुब्हानहु व तआला साईं वारनि जे इल्म में अमल में बरकत अता फ़रमाए। हर साल अल्हम्दुलिल्लाह हिन इदारे जे तक़रीब जे सिलसिले में हिकिड़ो राम जो इनकाद थिए थो। तमामु मुआविनीन मुंतज़िमीन जूं अल्लाह सुब्हानहु व तआला महिनतूं क़बूल फ़रमाए। अल्लाह ताला उन्हनि जे झोलनि खे ख़ैर सां भरे। अल्लाह सुब्हानहु व तआला सूरह आल इमरान जे अंदर फरमायो, लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफ़ुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। अल्लाह ताला पंहिंजे हिकिड़े एहसान जो तज़किरो कयो आहे। हूअं त अल्लाह सुब्हानहु व तआला जा एहसान, अल्लाह ताला जूं नेमतूं, अल्लाह सुब्हानहु व तआला जी बाझ इंसान जे मथां एतिरी आहे, एतिरियूं अल्लाह जूं नेमतूं ऐं एहसान आहिनि जो अल्लाह सुब्हानहु व तआला पाण फरमायो, व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा। ए इंसान जेकॾहिं मुंहिंजे फ़ज़्ल, मुंहिंजे एहसान ऐं मुंहिंजे नेमतुनि खे यादि कंदे त एतिरियूं मुंहिंजूं नेमतूं एहसान तुंहिंजे मथां आहिनि जो तोखे उन्हनि नेमतुनि खे ॻणण जी बि सघ कान्हे। अल्लाह जूं एतिरियूं नेमतूं, उन नेमतुनि मां अल्लाह सुब्हानहु व तआला हिते पंहिंजी हिकिड़ी नेमत यादि ॾियारी आहे त अल्लाह ताला मन्नल्लाहु अलल मुअमिनीन, तहक़ीक़ अल्लाह सुब्हानहु व तआला वॾो इनाम ऐं एहसान कयो आहे मोमिननि जे मथां, जो उन्हनि जे जाननि मां अल्लाह ताला पंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बेइज़्ज़त फरमाई। त हिते अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकु नेमत ऐं पंहिंजो वॾो एहसान तौरु उम्मत खे क़ुरान बनाए ॿुधायो आहे त ईमान वारो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बेइज़्ज़त अवाजे मथां अल्लाह जो वॾो एहसान। पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके बि अंबिया अलैहिमुस्सलाम आया, जे हिन जाइ ते ख़ासि ॿुधाए पियो वञे मन्नल्लाहु अलल मुअमिनीन, अल्लाह ताला जो एहसान आहे मोमिननि जे मथां। पैगम्बर अल्लाह ताला जो एहसान आहे, पर कंहिंजे मथां? मोमिननि जे मथां। हालांकि अंबिया अलैहिमुस्सलाम जूं ज़िंदगियूं क़ुरान ऐं हदीस जे रोशनी में पढ़जनि थियूं त अंबिया अलैहिमुस्सलाम पूरी काइनात जे लाइ अल्लाह ताला जी रहमत आहे। पूरी काइनात, चाहे उहो मञण वारो हुजे या न मञण वारो हुजे, पर पैगम्बरनि जे ज़ातिन में अल्लाह सुब्हानहु व तआला पूरी इंसानियत जे लाइ हिकिड़ो वॾो ख़ैर रखियो। पैगम्बर अल्लाह सुब्हानहु व तआला, बल्कि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में अल्लाह ताला क़ुरान में फरमायो, ए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फबिमा रहमतिन मिनल्लाहि लिन्त लहु। अल्लाह ताला फरमायो, ए पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं जेको इंसानियत जे मथां हेतिरो नरम आहीं, हेतिरी तुंहिंजी शफ़क़त आहे सभिनी जे मथां, मञण वारनि जे मथां, न मञण वारनि जे मथां,
ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो सब अल्लाह जी रहमत है जो अल्लाह ताला तुंहिंजी ज़ात खे एॾो ख़ैर वारो बनायो। तो पैगंबरनि जूं ज़ातियूं ख़ैर वारियूं ज़ातियूं, मञण वारे जे लाइ बि ख़ैर आहे त न मञण वारे जे लाइ बि ख़ैर आहे। उन्हनि जे दिलनि में हर हिक जे लाइ हमदर्दी आहे। एतिरी हद ताईं अल्लाह सुब्हानहु व तआला सूरे हूद जे अंदरि इन शइ जी बि वज़ाहत फरमाई आहे त जॾहिं अल्लाह सुब्हानहु व तआला जे पैगंबर इब्राहिम अलैहिस्सलाम वटि अल्लाह जा फ़रिश्ता आया जेके इंसानी रूप में आया, इंसानी रूप में आया। इब्राहिम अलैहिस्सलाम उन्हनि खे इंसान सम्झी महिमान जे लाइ खाधे पीते जो एहतमाम कयो। अल्लाह ताला पूरी वज़ाहत ॿुधाई। जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम खाधो पीतो खणी महिमाननि जे साम्हूं आयो त उन्हनि महिमाननि खाधे खाइण खां इनकार कयो। इब्राहिम अलैहिस्सलाम परेशान थी वियो त हीउ खाधो छो कोन पिया खाइनि। जॾहिं हिननि जे साम्हूं खाधो रखां पियो, ताम रखां पियो, हिननि खाधे खां इनकार कयो। किथे ही मुंहिंजा दुश्मन त कोन, किथे नुक़सान त कोन पहुचाई। इन मां बि हिकिड़ी नसीहत आहे त उन दौर जे अंदरि इहो हिकिड़ो तसवुर हो त दुश्मन पंहिंजे दुश्मन जे दर जो पाणी बि कोन पीअंदो। ऐं अॼु अल्लाह ताला रहम फरमाए, अॼु असां काफ़र जी ॻाल्हि कोन था करियूं, मुस्लमाननि जो हाल आहे जो जंहिंजो खाईंदो न दुश्मनी बि उन सां ई कंदो, खॾो बि उन जो ई कोटींदो। इहो असांजो हाल आहे। अल्लाह रहम फरमाए। इब्राहिम अलैहिस्सलाम परेशान थे, वो चवण लगा इब्राहिम तो परेशान न थी, असी अल्लाह जा फरिश्ता आहियूं। इन्ना उरसिलना इला क़ौमि लूत। इब्राहिम तूं परेशान न थी, खाधो कोन था खाऊं उन जे लाइ जो असीं फरिश्ता आहियूं ऐं इन शइ खां अल्लाह असांखे पाक कयो। असांखे अल्लाह उमाणियो आहे लूत अलैहिस्सलाम जे क़ौम जे लाइ। एॾी बदकार क़ौम आहे, बदबख्त क़ौम आहे जो अल्लाह ताला उन क़ौम जे लाइ अज़ाब जो फ़ैसिलो कयो आहे। इन्ना उरसिलना इला क़ौमि लूत। असांखे उन ई अल्लाह उमाणियो आहे त वञी उन्हनि खे अज़ाब कयो। असीं गस में रब बिशारत ॾिनी, उहा तोखे ॿुधाईंदे हारो ॾेई सूरह हूद जो जॾहिं मुतालियो कजे थो इब्राहिम अलैहिस्सलाम खे जॾहिं ॿुधायो वियो त असीं क़ौम लूत खे अज़ाब करण वञूं था। अल्लाहु अकबर। अल्लाह ताला क़ुरान बनाए हिन उम्मत खे ॿुधायो त इब्राहिम अलैहिस्सलाम युजादिलुना फी क़ौमि लूत। फरिश्तनि सां लूत अलैहिस्सलाम जे क़ौम जे बारे में बहस करण लॻो। ये फरिश्तो ईअं न करियो, अज़ाब न करियो, तबाह न करियो, बर्बाद न करियो। युजादिलुना फी क़ौमि लूत। क़ौम लूत, लूत अलैहिस्सलाम जे क़ौम जे बारे में बहस करण लॻो। अल्लाह ताला फरमाए या इब्राहिम आरिज़ अन हाज़ा। अल्लाह ताला फरमाए इब्राहिम इन मामले में हाणे बहस न कर, इहो फ़ैसिलो थी चुको आहे, तूं उन पंहिंजे ॻाल्हि खां हाणे मुंहुं मोड़े छॾ। आरिज़ अन हाज़ा। पैगंबरनि जूं ज़िंदगियूं ख़ैर सां भरियल हुयूं, हर हिक जे लाइ ख़ैर हो, हर हिक जे लाइ ख़ैर। पर हिते अल्लाह ताला फरमायो त पैगंबर अलैहिस्सलाम जी बेइज़्ज़त मोमिननि जे लाइ अल्लाह जो एहसान आहे। यानी हीअ अल्लाह ताला जो हिकिड़ो इनाम बेज़ाते पैगंबरनि जी जेका ज़ात आहे आम आहे जेको सभिनी जे लाइ, ऐं हिकिड़ो ख़ासि आहे जेको अल्लाह जे तरफ़ां मोमिननि खे हासिलु थियल आहे। मोमिननि उन जे लाइ ईमान वारो उहो आहे जंहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दिलि सां मञियो, तस्दीक़ कई बिलक़ल्ब, पंहिंजे दिलि सां मञियो, ज़बान सां इक़रार कयो ऐं अमल कयो बिल जवारिह वल अरकान, ऐं पंहिंजे जिस्म सां जेका अल्लाह ताला शरीयत उमाणी इन शरीयत ते अमल करे बि ॾेखारियो। मोमिन इन खे चइबो आहे। इन्हनि जे मथां पैगंबर अल्लाह जो एहसान आहे। उन जे लाइ जो इन्हनि उन ज़ात सां ताल्लुक़ जोड़ियो आहे जेका ज़ात आहे ख़ैर वारी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात सां जंहिंजो ताल्लुक़ जुड़ियो,
उन माण्हूअ गोया के हिकिड़ी बरकत वारी शइ सां पंहिंजो ताल्लुक़ जोड़े छॾियो। उन जे लाइ जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात चाहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक ज़ात, बरकत वारी ज़ात, बरकत वारी। इतने त ताईं अल्लाह ताला सूरह ज़ुहा जे अंदर, सूरह ज़ुहा जे अंदर प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़ज़ाइल खे बयान कयो। ऐं उन्हनि में अल्लाह ताला इहा शइ बि ज़िक्र कई आहे, अलम यजिदक यतीमन फ़आवा ववजदक आइलन फ़अग़ना। अल्लाह ताला फरमाए, ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां तोखे आइल ॾिठो ऐं पोइ असां तोखे ग़िना ॾेई। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तंग दस्ती नादारी जे हालत में फ़अग़ना, अल्लाह फरमायो असां तोखे बेपरवाही ॾेई छॾी। पैगंबर अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला बेपरवाही ॾिनी। इहो बि हिकिड़ो तफ़सीली उनवान आहे, अल्लाह ताला कीअं बेपरवाही ॾिनी। अल्लाह ताला पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खे एॾो मुबारक बनायो, एॾो मुबारक बनायो जो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह ताला बेपरवाही ईअं अता कई जो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खौफ ऐं ख़तर में भी बेपरवाह हुआ, मामलात जे एतबार सां भी बेपरवाह हुआ। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अगनाम हिकिड़ी इहा मुराद आहे त अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात कंहिं ते बोझ कोन हुई। हालांकि बिज़ाहिर अलम यजिद का यतीमन, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यतीम हुआ, अल्लाह जो रसूल यतीम हुआ, पर यतीमी ऐं गुरबत जे आलम में हुआ। जो मारूफ़ उलमा जे ज़बानी असीं ॿुधंदा रहूं था त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत खां पहिरीं संदन वालिद जी वफ़ात थी, ऐं वालिद पंहिंजी मिल्कियत जेका प्रॉपर्टी छॾी न अब्दुल्ला, उहा वॾी प्रॉपर्टी कोन हुई, प्रॉपर्टी में सिर्फ़ु हिकिड़ी बानी हुई, ॿियो कुझु कोन हुयो। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेसिकली माली एतबार सां मालदार कोन हो। अल्लाह जे रसूल जो ख़ानदान मालदार ख़ानदान कोन हो। जॾहिं बनु साद जूं औरतूं ॿार वठण जे लाइ मके में आयूं त उते मके में अचण खां पोइ हर औरत जे साम्हूं अल्लाह जे रसूल खे पेश कयो, पर हर औरत इनकार कयो। छाजे लाइ त ही यतीम आहे, हिन जो पीउ बि कोन्हे, माली एतबार सां ही घराणो एॾो मुस्तहकम कोन्हे, असीं ॾुकार जे हालात में असीं ज़िंदगी गुज़ारियूं पिया। ऐं जेकर हिन ॿार खे खणी वेंदासीं त हिन जो कफ़ील जेको बणियल आहे, हिन जी किफ़ालत हिन जी माउ पीउ करे, बेवा आहे, हिन जे पीउ जी प्रॉपर्टी करणी, असांखे बदिले में मिलंदो कुझु कोन। कंहिं वठण खां इनकार। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही बुखारी जे अंदर आहे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मा बअस अल्लाहु नबियन इल्ला रअल गनम। पाण फरमायो अल्लाह ताला को बि पैगंबर अहिड़ो कोन मानियो जंहिं पैगंबर दुनिया में अची बकरियूं न चारियूं अथई। अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु फरमाईंदा, असां पुछो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पोइ भला तव्हां बि बकरियूं चारियूं आहिनि? पाण फरमायो, हा मूं बि चारियूं आहिनि, मूं बि बकरियूं चारियूं आहिनि। ऐं कीअं चारियूं आहिनि? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मूं मके वारनि जो धराड़ बंजी चंद क़ीरातनि जे पाण फरमाया मूं एवज़ उन्हनि जूं बकरियूं चारियूं आहिनि। हाणे सुवाल थो पैदा थिए त बकरियूं वठी चारण पघार ते उहो चारींदो जेको ग़रीब हूंदो। जेकॾहिं अल्लाह जे रसूल खे संभालण वारो अबू तालिब वटि बकरियुनि जो धन हुजे, हा मालदार हुजे, त अल्लाह जो रसूल अहले मक्का जूं बकरियूं कोन चारींदो। पर अल्लाह ताला छा फरमायो, ए पैगंबर असां तोखे ग़िना अता फरमाई आहे, यानी पैगंबर जी ज़ात कंहिंजे बोझ कोन हुई। उहे औरतूं बनु साद जूं औरतूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कोन खयूं। अम्मा हलीमा जे नसीब में अल्लाह ताला इहो हिसो रखियो, उन खयो। जॾहिं खणी वापसि वई, अम्मा बयान करे थी, फरमाए थी त जॾहिं वापसि खणी आयासीं
तो पहिरीं मुंहिंजी इहा कैफ़ियत हुई जो मुंहिंजे सीने में बि एतिरी थञ कोन हुई जो मुंहिंजो ॿारु पेट भरे उहो पी सघे। पर जॾहिं हिन नंढड़े मासूम खे खयोसीं न त हिन मासूम जे खाइण खां पोइ मुंहिंजे जिस्म में एॾी कुवत आई, एॾी ताक़त आई जो मुंहिंजे जिस्म में कुवत मूंखे नज़र आई। ऐं पोइ एतिरी कुवत आई जो अल्लाह ताला एॾी जिस्म में बरकत रखी जो अॼु खीर मुंहिंजे जिस्म मां मुंहिंजे बच्चे बि पी ढो कयो त हिन बच्चे बि पी ढो कयो। फरमाईंदी मुंहिंजो घर वारो आरिफ जॾहिं उठड़ीअ मां खीर ॾोण वियो, जेका चंद खणी गुआ खीर जा कढी ईंदो हो, कहत ॾुकार जी हालत हुई। पोइ चए थी त जॾहिं उहो खीर ॾोहण वियो त खीर खाशो मोचारो खणी आयो। तो जॾहिं खीर खणी आयो त चवण लॻो हलीमा अॼु तो वॾी हिकिड़ी मुबारक जान पंहिंजे हथनि में खई आहे, जंहिंजे अचण सां असांजे ज़िंदगी में, असांजे घरनि में, असांजे रिज़्क में बरकत हुई। अल्लाह ताला फरमाए फ़आवा फ़अग़ना, पैगंबर असां तोखे बेपरवाही अता कई। पैगंबर कंहिंजे मथां बोझ कोन, पैगंबर जी ज़ात बरकत वारी इन ते जेकॾहिं बहस कयूं त घणो हलंदो। मुख़्तसर मूंखे चयो चंद मिंटनि जे लाइ अल्लाह ताला हिते फरमायो आहे या बरकत कंहिंखे हासिल थी, मन्नल्लाहु अलल मोमिनीन, इहा बरकत अल्लाह ख़ासि जेका बरकत ॾिनी आहे न, अल्लाह हिन जाइ ते फरमायो या ख़ासि बरकत जेका अल्लाह रखी आहे उहा हासिल थी मोमिननि खे जिन पैगंबर खे हक़ीक़ी माना में पंहिंजो रसूल, पंहिंजो क़ाइद, पंहिंजो रहबर बनायो, जिनजी ज़िंदगी कीअं गुज़री, पैगंबर जिते हलायो उते हलिया, जिते पैगंबर विहारियो उते वेही रहिया, जिते बिहारियो उते बीह रहिया। इहो आहे मोमिन, इहो आहे मोमिन। मारूफ वाक़ियो आहे, सैयदना अब्दुल्लाह इब्न मसूद रज़ियल्लाहु ताला मस्जिद में आए, अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नसीहतूं करे रहिया हुआ, कुछ माण्हू बीठा हुआ, पाण ने फरमायो इजलिस, वेही रहो। ये वेहण जो आवाज़ किथे पियो, अब्दुल्लाह इब्न मसूद रज़ियल्लाहु ताला जे कननि ते पियो, जेको कननि ते पवण खां पोइ मस्जिद जे दरवाज़े ते हो, ॿुधई अल्लाह जे रसूल चयो वेही रहो। अब्दुल्लाह ते पोइ कोन सोचियो हुकुम कंहिंखे आहे, पर सोचई हो त चवण वारो केरु आहे। चवण वारो मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जिथे हो उते वेही रहियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ॾिठो, पाण फरमायो अब्दुल्लाह तूं अंदर आ, अब्दुल्लाह तूं अंदर आ। त मोमिन जे मथां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अल्लाह ताला फरमायो मन्नल्लाहु अलल मोमिनीन, यादि करे छॾियो एहसान पूरी इंसानियत ते अल्लाह जो। पर वॾो ख़ैर जंहिंजूं झोलियूं भरिजी वयूं न, उहे उन्हनि जूं भरिजी वयूं जेके माण्हू रसूलुल्लाह सां जुड़ी विया, चाहे अल्लाह जे रसूल जे दौर में हुजनि या अल्लाह जे रसूल जे दौर खां बाद में। सैयदना अनस रज़ियल्लाहु ताला ख़बर बि आहे, फरमाईंदा ॿ भाइर हुआ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दौर में। पोइ हिकिड़े जी छा हूंदी, हू महिनत ऐं मुशक़त कंदो, मज़दूरी कंदो, बचियल टाइम अल्लाह जे रसूल वटि गुज़ारींदो। ऐं ॿियो भाउ छा कंदो, ॿियो भाउ उथंदो ई अल्लाह जे रसूल जी ख़िदमत। अल्लाह जो रसूल जेको दीन ॿुधाइनि पिया, दीन सिखे पियो, पढ़े पियो, अल्लाह जे रसूल सां जुड़ियो पियो। करे हूंदो आहे माण्हूअ खे थींदो आहे त यार महिनत आऊं करियां, गिलजां आऊं, ई सॼो ॾींहुं मट करे वेठो। पोइ दुनिया परस्ती आहे, अल्लाह रहम फरमाए, असांजे त दिलनि में आहे। पोइ दुनिया जे करे भाउ खां टुटी वेंदो आहे, कई संधा कढी छॾींदा, लीका कढी छॾींदा, ही तुंहिंजो ही मुंहिंजो। साहबा त साहबा ईमान वारा हुआ, दिलि में हिकिड़ो ख़्यालु आयो त ही भला आऊं महिनत पियो करां, ही महिनत ई कोन थो करे। पोइ साहबीअ पंहिंजे भाउ खे कोन चयो, पर अल्लाह जे रसूल वटि आयो। अल्लाह जे रसूल खां त पुछां भला इहा ॻाल्हि मुंहिंजी जेका ख़्यालु आयो आहे, ज़हन में ॻाल्हि आई आहे, भला केतिरे हद ताईं कीअं आहे। पर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवणु लॻो, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महिनत आऊं करियां थो, मारो भाउ महिनत करे कोन थो, सॼो ॾींहुं तव्हां वेठो आहे।
पाण फरमायो अल्लाह जा बाना ख़बर अथई लअल्लक तुरज़क़ु बिही। पाण फरमायो जेको सॼो ॾींहुं क़ुर ऐं हदीस पियो ॿुधे असां सां जुड़ियो पियो सॼो ॾींहुं वेठो आहे न, पाण फरमायो अल्लाह तुंहिंजे रिज़्क़ खे जेको बरकत भरियो बनायो न अल्लाह इन जे करे बनायो, अल्लाह इन जे करे बनायो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जेको जुड़ियो उहो बरकत वारो। लक़द मन्न अल्लाहु अलल मुमिनीन, अल्लाह ताला जा एहसान आहिनि मोमिननि जे मथां। कहिड़े कहिड़े एतबार सां एहसान आहिनि इंशाअल्लाह कॾहिं इन ते अलॻि सां तफ़सीली बयान कंदासूं त कहिड़ा कहिड़ा न रसूल जे अचण सां मोमिननि जे मथां एहसान जान अल्लाह जा। अहिड़ा हिते ई पंहिंजी ॻाल्हि खे ख़तमु था करियूं। अल्हम्दुलिल्लाह मुबारक सिलसिलो हलंदड़ आहे। हक़ीक़त में जेके बि साथी मुंतज़मीन जे सूरत में हुजनि या मुदर्रिसीन जे सूरत में असातिज़ा हुजनि या इंतिज़ामिया वारा हुजनि या मुआविनीन हुजनि, पर उहे माण्हू हिन इदारे सां हिन बना जे शोबे सां जुड़ियल आहिनि, गोया के ए माण्हू पंहिंजी झोलीअ खे ख़ैर सां भरी, पंहिंजे झोलनि खे ख़ैर सां भरी। ये हक़ीक़त में को साईं अब्दुल अज़ीज़ सां या ॿिए कंहिं ते को एहसानु कोन्हे, न इंतिज़ामिया ते एहसानु आहे। जेको मुआविनत करे पियो न, इहो मुआविनत हक़ीक़त में पंहिंजे पाण सां बि उनजे लाइ जो ख़बर तॾहिं कोन्हे जॾहिं अल्लाह जे साम्हूं बीहंदासूं ऐं इन क़ुर ऐं इन अहादीस पढ़ण वारे नियाणियुनि जूं नेकियूं जॾहिं असांजे हिसे में ईंदियूं न, पोइ ख़बर पवंदी। अलिफ लाम मीम 30 नेकियूं न, केतिरियूं नियाणियूं पढ़ण वारियूं आहिनि, वरी इहे पढ़ाइण वारियूं आहिनि, वरी इहे उते पढ़ाईंदियूं रहंदियूं। इहो सिलसिलो हलंदो रहंदो। अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि जूं झोलियूं ख़ैर सां भरी थो रखे। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह सुब्हानहु व तआला हिन इदारे खे क़ाइम ऐं दाइम रखे। जेके बि हिन इदारे सां जुड़ियल आहिनि, चाहे उस्ताद जी सूरत में हुजनि, चाहे इंतिज़ामी एतबार सां हुजनि या चाहे माली मुआविना जे सूरत में हुजनि, अल्लाह ताला सभिनी जूं महिनतूं क़बूल फरमाए। अल्लाह ताला उन्हनि जी झोलियुनि खे ख़ैर सां भरे। अक़ूल क़ौली हाज़ा अस्तग़फ़िरुल्लाह ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन व मा अलैना इल्ला